अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मअवाना व मलजना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब सिक सां मोहब्बत सां वॾे ज़ौक़ ऐं शौक़ वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार गोहरे बार में हदिया दुरूद सलाम सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या आवाज़ थोड़ा खोले हला थोड़ा सल्लल्लाहु अलैका या हाजी साहब अर्ज कयो आदम मुस्तफ़ा शानो आवाजो शाहिया जाओ मुस्तफ़ा शानो आवाजो शाहिया चओ न बुलंद आवाज़ सां मुस्तफ़ा अजो ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अजो ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ चओ मुस्तफ़ा मुस्तफ़ा
शानो आवाजो शाहिया दाव रजा दीदार अवामा आका आया नजर अनवार अवामा। थोरो सुभान अल्लाह जो आवाज। दाव रजा दीदार अवामा आका आया नजर अनवार अवामा। तो खे मञो जय रब खे मञो तय तो खे मञो जय रब खे मञो तय ॾिनी क़ुरान गवाहिया चओ मुस्तफ़ा अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया मुस्तफ़ा पहुँचे मदीने तो वटे शलही हाजी गुलाम नबी जो गज़ल ही मेरो मदो तब तुझे बचल मेरो मदो तब तुझे बचल तो मिठड़े जो मदाहिया मुस्तफ़ा शानो आवाजो शाहिया चो न मुस्तफ़ा अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु व आज़म शानुहु उन करीम रब जा करोड़ा कुर्ब अणगणिया थोरा लातादाद एहसान जह रब करीम तव्हां असां के रसूलुल्लाह जो उम्मती बणायो आहे। अब माया मजबूर मुजू अन बुजू हुन जे हवाले तव्हां जो बुजू ते ॿियनि जे हवाले न आहिनि न हो ॻाल्हायो ई कोन था पिया अला हयाती ॾेव थोरो तव्हां त मूं सां ॻाल्हायो न न न हा घटि कीअं ॻाल्हाईंदा असांखे बि ॻाल्हाइण ईंदो आहे वरी हाँ चओ सुभान अल्लाह जरा तवज्जो सां खिलाइण मक़सद न आहे तव्हां असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो रब करीम रसूलुल्लाह जो उम्मती बणायो आहे। ऐं तहे दिलि सां मुबारकबाद थो पेश कयां फ़क़ीर साईं मोहम्मद बिलाल हुसैनी साहिब जन खे ऐं उन्हनि जे तमामु दोस्तनि खे जन इहा प्यारी महफ़िल सजाई आहे। अब चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मनवालु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला। थोरो सुभान अल्लाह जो आवाज़। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भा अल्लाह ताला जल जलालु अमन वालु पंहिंजे हिकमत तहत चंद ॾींहं रसूलुल्लाह ने वही नाज़िल न फरमाई आहे। चंद ॾींहं महबूब ने वही जो नुज़ूल कोन थियो आहे। हिकिड़ो काफ़र रसूलुल्लाह जे दरबार में आयो चवण लॻो साईं ॾियो त ख़बर भला आसमाननि मां का नई ख़बर मिली अथव या न। पाण फरमाइनि न मिली आहे। वरी ॿियो काफ़र आयो उन जो साईं ॾियो त ख़बर भला आसमाननि मां का नई ख़बर आई आहे या न। पाण फरमाइनि न आई आहे। वरी टियों काफ़र आयो साईं ॾियो ख़बर का नई ख़बर मिली अथव या न। पाण
फरमाइन न मिलिया महबूब जो सभिनी के न पिया फरमाइन त काफ़र पाण में चवण लगा लगे तो त मुहम्मद के उन जे रब छॾे ॾिनो आ नाराज़ थी वियो आ तॾहिं ॻाल्हाएसि कोन थो पियो तॾहिं का नई ख़बर कोन थो ॾे हुननि जो बार बार ये ताना ॾिना त मुहम्मद खां उन जो रब नाराज़ आ ऐं उनखे छॾे ॾिनो आ त अल्लाह ताला जल जलालु अमन वालु महबूबन करीमन के दिल जाए ॾींदे फरमायो फरमाई वद्दुहा महबूब तुझे चेहरे अनवर जो कसम थोरो सुभान अल्लाह जो आवाज़ वल्लैल इज़ा सजा तुझे जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला तुझे रब तोखे छॾियो बि कोन्हे को ऐं तुंहिंजो रब तोखां नाराज़ बि कोन्हे को ओ कोटड़ीअ जा मुसलमान इहो त तर्जुमो हो आज को मुझे इमाम फरमायो आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत अशा इमाम अहमद रजा खान अलैहि रहमतुर रहमान उन सोने जे नाम जे मथा सां सुनन जो बच्चो बच्चो भी कुर्बान छो त उन जो असां ते या एहसान जंहिं बचायो आ उम्मत जो ईमान इहो त तर्जुमो मुझे इमाम फरमायो आ पर मां अॼु उहो तर्जुमो तव्हां जे साम्हूं थोरो वाज़ियो कयां जेको सभु को कंदो आ सुन्नी भी करे गैर सुन्नी भी करे कहिड़ो तर्जुमो वद्दुहा दिलबर सुबह जे पहर जो कसम थोरो सुभान अल्लाह जो आवाज़ दुहा कहिड़ो टाइम हो जॾहिं सिज उभरंदो आ सिज जी जॾहिं तपश दुनिया वारनि ताईं पहुचंदी आ जंहिंखे इशराक वारो टाइम बि चवंदा आहियूं चाश्त वारो टाइम बि चवंदा आहियूं अल्लाह ताला पियो फरमाए वद्दुहा महबूब मूंखे सुबह वारे पहर जो कसम थोरो सुभान अल्लाह जो आवाज़ वल्लैल इज़ा सजा अच्छा हे उहो तर्जुमो अथव जेको सभिनी कयो आहे जेको सभिनी कयो आहे हिन में कंहिंजो बि इख़्तिलाफ़ कोन्हे को हुन में को चई सघे थो त इमाम अहमद रज़ा हुतां खयो आहे हुतां खयो आहे हुतां खयो आहे ॿियनि जी ॻाल्हि करे पोइ तर्जुमो कयो आहे पर हिन तर्जुमे में कोई इतराज़ करे ई कोन सघंदो महबूब सुबह जे पहर जो कसम वल्लैल इज़ा सजा रात जो कसम जॾहिं रात पंहिंजी ऊंद फैलाए छॾे तुझे रब तोखे न छॾियो आ न तुंहिंजो रब तोखां नाराज़ आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बाज़रा गौर कजां त इन में शान कीअं थो ज़ाहिर थिए अबा कसम छो खणबो आ कसम छाजे लाइ खणबो आ अगर कंहिं जगह ते फ़ैसिलो थी पवे हिक धुर ते कसम अचे उहो चवे मूंखे अल्लाह जो कसम आ मां हीअं कमु कयो आ या न कयो आ या मूंखे क़ुरान जो कसम आ हे कमु हीअं थियो आ या न थियो आ कसम छो खणबो आ हकीकत में कसम हूंदी आ हिकड़े किस्म जी गवाही माण्हू चवंदो आ मूंखे अल्लाह जो कसम मां हे कम हीअं न कयो आ मतलब रब गवाह आ त मां इहो कम न कयो आ या क़ुरान जो कसम त क़ुरान गवाह आ त मां ही कम को न कयो आ या कयो आ जरा तवज्जो त कजो काफ़र चवण लगा त मुहम्मद खे उन जे रब छॾे ॾिनो आ मुहम्मद खां उन जो रब नाराज़ थियला मुहम्मद के उन जे रब छॾे ॾिनो ऐं नाराज़ थियला रब थो फरमाए दिलबर सुबह जे पहर जो कसम तोखे छॾियो कोन्हे अबा बस यही कोप ॾिजांइ ॿिया कोप न खणी अचिजांइ बाबा हा मां महबूब जे मोहब्बत जो जाम पीआरियां हेॾो जो पंधु करे आया में त तव्हांखे कुझु ॿुधायूं त वञा न यार मुझी आदत आ थोड़ो दिल में मां रखंदो न आहियां पोइ हिन जे करे घणा दोस्त मूंखां नाराज़ थी वेंदा आहिनि मां चयुमि सोना सॼण उहो अथव जेको साम्हूं चवे
हाँ सजण वो आहे मौला अली फरमायो सजण हुआ जो सामू तव्हां के चवे अगर का गाल होजे तो वह तव्हां के सामू समझाए काजी अयाज रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे शिफा शरीफ जे अंदर जी रसूलुल्लाह जे सामू सहाबा वेठा हुंदा हा सहाबा ते जी अदब रसूलुल्लाह जे सामू जरूरी हुयो न ई उम्मत जे मथा क़यामत ताईं अदब वाजिब आ जो हुजूर जो जिक्र थे उहो ही सहाबा वारो अदब करे उही सहाबा वारो अदब करे ॼणो त रसूलुल्लाह सामू मौजूद आहे ऐं कंहिं बुज़ुर्ग खां पुछा कि उन साईं सलात कीअं पढ़ूं पाण फरमायो बा सलात ईअं पढ़ो जीअं निमाज़ पढ़ंदो थोरो सुभान अल्लाह सलात ईअं पढ़ो जीअं निमाज़ पढ़ंदो आ सही निमाज़ कीअं पढ़ंदा हूं फरमायो निमाज़ पढ़ण जा दर्जा हन ब जेके हदीस में बयान थियल आहिनि या त ईअं निमाज़ पढ़ो इन अंदाज़ सां निमाज़ पढ़ो त ॼणो त तूं रब खे ॾिसी रहियो आहे इन अंदाज़ सां निमाज़ पढ़ो ॼणो त रब तुंहिंजे साम्हूं आ तूं रब खे ॾिसे थो पियो पर अगरि इन मंज़िल ते को न पहुतो इन मक़ाम ते न पहुतो त पोइ ईअं इबादत कर यकीन रखो त अल्लाह तोखे ॾिसी रहियो आहे फरमायो सलात बि ईअं पढ़ंदा कयो सलात पढ़ण जा बि दर्जा अथव ॿ हिकु त इन दर्जे में सलात पढ़ो जो तव्हां रसूलुल्लाह खे ॾिसी रहिया आहियो पर अगरि उहा अखि कोन्हे का अगरि ओड़ा अमल कोन्हनि का त पोइ वरी सलात इन अंदाज़ में पढ़ो त रसूलुल्लाह ॾिसी रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां सुन्निन जी सलात बुज़ुर्गनि जी पहिरें नंबर वारी या ॿियनि जी पोएं नंबर वारी असांजी मौजूद आहे अल्हम्दुलिल्लाह ॿियनि सां असां कोन ॼाणूं त ॿिया कहिड़े अंदाज़ में था सलात पढ़नि त अर्ज़ करण जो मतिलबु इहो अदब उहो ज़रूरी आहे थोरो सुभान अल्लाह जो आवाज़ त अल्लाह ताला फरमायो महबूब सुबुह जे पहर जो कसम मां नाराज़ न आहियां रात जो कसम मां नाराज़ न आहियां अवल ॿुधायो मां वटि कसम खणबो आहे त कसम हिकिड़े क़िस्म जी गवाही हूंदी आहे साबिती हूंदी आहे त रब पियो फरमाए महबूब सुबुह जो पहर गवाह आहे त मां नाराज़ न आहियां रात जो हिस्सो गवाह आहे त मां अल्लाह नाराज़ न आहियां अञा आसान करे ॿुधायां अल्लाह ताला पियो फरमाए महबूब वद्दोहा दिलबर मूंखे सुबुह जे पहर जो कसम रात जो कसम तोखां नाराज़ न आहियां मतलब छा कुदरत पुछा पई करे त महबूब ये काफ़र तोखे ताना था ॼनि मेणा था हणनि त तुंहिंजो रब तोखां नाराज़ आहे तोखे छॾे ॾिनो आहे हबीब भला इहो त ॿुधाए त जेतिरा ॾींहं वही न आई ही सिज उभरियो हुयो या न सिज उभरियो हुयो या न सुबुह जो पहर आयो हुयो या न मौला सुबुह भी थी हुई सिज भी उभरियो हो दिलबर जेतिरा ॾींहं वही न आई ही ओतिरा ॾींहं रात मां अल्लाह मोकिली ही या न मौला रात मोकिली ही फरमाए दिलबर पोइ सिज जो उभरण थो ॿुधाए त नाराज़ न आहियां सिज जो लहण थो ॿुधाए त नाराज़ न आहियां मतिलबु तोखां नाराज़ हुजां त न ॾींहुं कयां न रात कयां सुबुह जो उथारे करे सभिनी खे रिज़्क़ रोज़ी रसायां पियो त सदको तो हबीब जो आ वल्लैल इज़ा सजा रात ॾेई करे सभिनी खे आराम पियो करायां तब सदको तो हबीब जो आहे नाराज़ हुजां त काइनात ई ख़त्म करे छॾियां नाराज़ हुजां काइनात हलायां ई ना हबीब हीअ जेका काइनात जो ई चरखो हली रहियो आहे ही जेको ॾींहं रात जो सिलसिलो हले थो पियो इहो सभु सदको तो महबूब मुस्तफ़ा जो आहे तॾहिं हाजी साहब चयो त सभु को सुखियो वसे थो
सरदार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज रब न थींदो मंठार जे करे दिल ठरे थी तो थोरो सुभान अल्लाह चओ हाजी साहब चयो आहे पंहिंजे यार जे करे पर इहे लफ़्ज़ मूंखे मुनासिब कोन था लॻनि यार वारो लफ़्ज़ हाजी साहब चयो आहे मोहबत में मां थोरो तब्दील करे पढ़ंदो आहे तव्हांखे बि सुख मिलियो आहे त पोइ मूंसां गॾु चवरायो सबको सुखियो वसे थो सरदार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे चो नाराज रब न थींदो मंठार जे इंसान बेक़दुर ॼाणे नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ई आणे नथो सघे शकिलियूं नथियूं बदिलजल इक़रार जे करे शकिलियूं नथियूं बदिलजल चओ इक़रार जे करे नाराज़ न थींदो पंहिंजा तव्हां चवरायो न तव्हां नाराज़ रब न थींदो मंठार जे ईंदड़ मुसीबतुनि खे तारे रसूल थो ॿोड़ियूं था पाण बेड़ो तारे रसूल थो ग़ुलामे नबी दुनिया ख़ुश दिलदार जे करे ग़ुलामे नबी दुनिया ख़ुश दिलदार जे करे चो नाराज़ रब न थींदो मंठार जे करे चो सबको सुखियो सरदार जे करे नाराज़ रब थींदो पंहिंजे यार जे रब करीम छा पियो फरमाए त महबूब नाराज़ हुजां न ॾींहुं अचे हा न राति अचे हा माना ॾींहं जो अचण बि तुंहिंजे करे भले तव्हां उलमा खां पुछा कयो कसम छो खणबो आहे पुछा कयो उलमा खां मथां चओ त मौलवी साहब खां वरी पंहिंजी ॻाल्हि करे वियो न ओ न मीर पढ़ण वारो नंढड़ो तालिब इल्म बि तव्हांखे ॿुधाईंदो त कसम छाजे लाइ खणबो आहे कसम ॿियो हूंदो आहे जवाब कसम कसम हुनजे मथां गवाह हूंदो आहे मतिलब रब पियो फरमाए दिलबर काइनात जो ज़रो ज़रो गवाही ॾींदो त तोखां नाराज़ न आहियां काइनात में जो कुझु मिली रहियो आहे सभु तुंहिंजे करे मिली रहियो आहे काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह को अजीब वाक़ियो बयान फरमायो सुभान अल्लाह चओ त ॿुधायां काज़ी साहब रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि था त मदीने जो इलाइक़ो आहे हिकिड़े पासे खां जंग हली रही आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मैदान जंग में आयल सहाबा बि सिफ़ियूं बदियूं बीठा आयल उन जंग खां थोरो परे साइड में हिक जगह ते हिकिड़ो बकरार आहे उहो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ज़माने में उन दौर में जेड़ी महिल जंग पई हले ही बकरार बकरियूं पयो चारे हेॾां जंग थी हले हेॾां थोरो परे बकरार बकरियूं थो चारे बकरियूं पियो चारे अचानक चारींदे हिकिड़ो बघड़ आयो आहे उन बघड़ अची करे बकरी खई आहे बकरी खणी करे बघड़ ड्रोड़ हई आहे ही बकरार बि लठ खणी करे बघड़ जे कढ लॻो आहे त वञी करे पंहिंजी बकरी छॾायां वञी करे पहुतो बकरी वापसि कयईं उहो बकरार बकरीअ खे वापसि करे अञा पंहिंजे धण वटि मस पहुतो त उहो बघड़ जबल ते बीही करे पियो चवेसि त कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ करे हा कुझु त रब खां डिॼे हा अल्लाह मूंखे रिज़्क़ ॾिनो रब मूंखे रिज़्क़ ॾिनो रोज़ी ॾिनी तूं मुंहिंजे ऐं मुंहिंजे रोज़ीअ जे विच में आयो आहे हेॾियूं बकरियूं अथई हिक खाधी मां त छा थी पवई आहे भैया हुन बकरार जी परेशान तूं वेठो आहे सुभान अल्लाह त चओ नाराज़ त न आहियो
सुभान अल्लाह। सुभान अल्लाह माशाअल्लाह। जरा तवज्जो खिलाइण कोन आयो आया गाल समझाया थो पयो छा चयो बगड़ चवण लगुस त कुछ खुदा जो खौफ करे हां मुझे ऐं मुझे रोज़ीअ जे विच में आयो आ त बकरार परेशान थी करे चवण लगो ॾिसो केॾी न अजब ॻाल्हि आ जो बगड़ भी माण्हुनि वांगुरु था ॻाल्हाइनि बगड़ भी अरबीअ में था ॻाल्हाइनि कोटड़ीअ वारो ज़रूरी न आहे त जेको अरबी ॻाल्हाए त उहो वॾो अल्लामा फ़हामा हुजे या मुफ्ती हुजे बगड़ भी अरबी ॻाल्हाईंदा हाँ बगड़ भी अरबी ॻाल्हाईंदा आहिनि मता चओ त को अरबी थो ॻाल्हाए त बसि हिन ॿिनि लफ़्ज़नि जे करे को वॾो आलिम थी वेंदो न ही हैरान आ ही पियो चवे त बगड़ पियो माण्हुनि वांगुरु ॻाल्हाए हिन जो ईअं ताजुब करे चयो त बगड़ भी ॻाल्हाइनि था पिया अबा बकरियूं छाजे लाइ धार बियूं आहिनि माण्हू नफ़े जे लाइ धारींदो आहे त फ़ाइदो मिले त अॼु बकरियूं वठां सुभाणे इन्हनि मां ॿिया फर ईंदा वरी वॾा थींदा अॼु हिकिड़ी आहे सुभाणे ॿ वरी 3 4 5 आहिस्ता आहिस्ता धणो वधंदो वेंदो मां खपाईंदो बि वेंदुमि पाण बि कमाईंदुमि वरी इन मां जेको खीर मिलंदो घर वारनि खे पीआरींदुमि माना मतिलबु माण्हू बकरियुनि जो इहो कारोबार छो कंदो आहे त नफ़ो मिले फ़ाइदो मिले वजह त इहो ई हूंदो आहे अल्लाह अकबर हिन जो चयो त ताजुब आहे त बगड़ बि इंसाननि वांगुरु ॻाल्हाए थो बगड़ पियो चवे मूं ते ताजुब न कर मां तो ते थो ताजुब कयां होॾां चंद विखन ते नफ़े ॾियण वारो सरदार मौजूद आहे तूं वरी ॿटनि बकरियुनि मां थो नफ़ा वठे बकरियूं वठबियूं आहिनि नफ़े जे लाइ फ़ाइदे जे लाइ उहो बगड़ थो चवे त मां त तोते थो ताजुब कयां त तूं ये बकरियूं संभाले थो पयो तुंहिंजे भिक सां नबीअनि जो सरदार मौजूद आहे रसूलुल्लाह जो ग़ुलाम छो नथो थिए जाते हुज़ूर जी ग़ुलामी तोखे फ़ाइदो पुॼाईंदी हे धण तोखे फ़ाइदो कोन पहुचाईंदा उहो बगड़ थो चवे त उहो महबूब मौजूद आहे जंहिं महबूब जहिड़ो हबीब रब दुनिया में मोकिलियो ई कोन्हे को इन जी इज़त जेका रब वटा ओड़ी इज़त कंहिंजी आहे ई कोन का सिध पाण त पाण या हाणे अहले जन्नत जा दरवाज़ा खोले करे रसूलुल्लाह जे ग़ुलामनि खे ॾिसी रहिया आहिनि चवनि था वाह सहाबा तव्हांजे इश्क खे सलाम वाह सहाबा तव्हांजी मोहब्बत के सलाम वाह सहाबा जो घर छॾे करे मौत जे मुंह में आया आयो तूं हित बीठो आ होॾे इश्क जो सौदो हली रहियो आहे इश्क को मामूली न थव मामूली नाए महबूबे सुभानी कुतबे रब्बानी शहबाज़े ला मकानी हज़रत सैयदना सब जो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण उमिर मुबारक या 11 या 12 साल हिकिड़े जीलान जे इलाइक़े मां गुज़रिया जीलान वारे सरदार खे ग़ैबी आवाज़ आयो त अब्दुल कादिर वॾो थी करे ओ अब्दुल कादिर वॾो थी करे तू रब जो आशिक थींदे या महबूब थींदे छा थींदे रब जो आशिक थींदे या रब जो महबूब थींदे अल्लाह अकबर पाण ड्रोड़ हइया घर ॾांहुं अमड़ सां मिलिया अमड़ के चवंदा माजी जल अॼु अजीब मंज़र थियो आहे रस्ते सां वञा पियो हीअं आवाज़ आयो त अब्दुल कादिर आशिक थींदे या महबूब थींदे अम्मा तूं ॿुधाए त आशिक थियां या महबूब थियां अमड़ पई चवे पुट अब्दुल कादिर जल्दी न कजां हाणे हीअं कर तूं पाण फ़ैसिलो न कर वञ फिलाणी जाइ ते हिकिड़ो मजज़ूब वेहंदो आहे अल्लाह जो प्यारो वेहंदो आहे वञी करे उनखे सलाम चई करे इहा ॻाल्हि ॿुधाएसि पोइ उन खां मशवरो वठ पोइ जीअं उहो चवई उहो कजां
पीरन जो पीर दिलबर दस्तगीर आयो आ पाण जो आया ॾिसन त मिट्टीअ जो ढेर आ पुराणा कपड़ा फाटल कपड़ा हिकिड़ो शख्स वेठो आ मिट्टीअ जे ढेर ते पाण सलाम करे सॼी ॻाल्हि ॿुधायूं त हीअं ग़ैबी आवाज़ आयो हो हाणे अवां ॿुधायो त आशिक़ थिया या महबूब थिया उन मस्त मजज़ूब चयो त अब्दुल कादिर अॼु न अॼु टाइम कोन्हे को सुभाणे अचिजा सुभाणे सम्झाईंदो साईं आशिक़ थी या महबूब थी मुसलमानो सुणो जीलानी सरदार वापसि आयो आ रात ख़ैर जी गुज़री आ ॿियो ॾींहुं थियो आ अमड़ खां इजाज़त वठी उन जाइ ते अचे ॾिसे त उहो मिट्टीअ जो ढेर त आहे पर उहो मजज़ूब कोन्हे को माण्हुनि खां पुछा कि अबा कल्ह हिते मजज़ूब मस्त वेठो उहो काॾे वियो माण्हुनि चयो साईं वेठो त कल्ह हुयो तव्हां जीअं ई वियो हो जहान छॾे वियो पाण फरमाए जान छॾे वियो यहाँ से जान छॾे वियो फरमाए पोइ भला हुनजो जनाज़ो चईसीं हाणे मस्तनि जा जनाज़ा केरु पढ़ंदो भला कफन दफन न सही हुनजो को मिट माइट कोन्हे को अज़ीज़ कोन्हे को हुनजे जिस्म जी हालत अहिड़ी ही जो माण्हुनि गेले करे फिलाणे झंगल में छॾे आया अथसि कंहिं बि दफ़न कोन कयो अथसि पाण उतां ड्रोड़ हणी आया ओॾे झंग में जो पहुता ॾिसनि त उन मस्त मजज़ूब जो लाश पियो आहे झंग जा पखी लाश मां गोश्त पटे रहिया आहिनि के गोश्त जा ज़रा हुते पयान के हुते पयान के हुते पयान के हुते पयान ये गोश्त जा ज़रा जो ॾिठा सोने जीलानी सरदार पाण पहिरियों हैरान रहिजी विया ताजुब में ॾिसण लॻा ॾिसी करे पोइ आख़िर में फरमाइण लॻा त अंबड़ पई चवे त तूं अल्लाह जो वली आ अंबड़ मूंखे मोकिलियो हो मां पाण कोन आयो हुयुसि पर अल्लाह जा वली वाइदे वफ़ा कंदा आहिनि वाइदो पूरो कंदा आहिनि तो कल्ह वाइदो कयो हो त अब्दुल कादिर सुभाणे अचिजां ॿुधाईंदो साईं आशिक़ थी या महबूब थी मां अॼु आयो आहियां हाणे तूं हे जहान ई छॾे हलियो वियो आहे वरी जिस्म जा टुकड़ा टुकड़ा लॻा पिया आहिनि को पखी काॾे थो खाईंदो हलियो वञे को काॾे थो हलियो वञे या त वाइदो न करे हाँ या त ही जान पो छॾे हाँ अल्लाह अकबर सोने जो ये लफ्ज़ फरमाया तो उन गोश्त जे ज़र्रन मां आवाज़ आयो अब्दुल कादिर मां जवाब ॾियण लाइ हाज़िर आहियां अब्दुल कादिर मां हाज़िरा सुभान अल्लाह अब्दुल कादिर मां हाज़िरा मता तव्हां चओ त इहो कीअं थो थी सघे गोश्त जा ज़रा कीअं था जवाब ॾियनि अहिड़ो ई एतिराज़ सोणे जीलानी सरदार ते ज़िंदगी मुबारका में थियो हो पाण ख़िताब फरमाईंदा 50,000 माण्हू अॻियां वेठा हूंदा घणा वेठा हूंदा 50 ख़बर अथव जीलानी सरदार इशा खां पोइ जलसो न कंदो सुबुह जी निमाज़ खां पोइ कंदो मां चयुमि 11 वारे जा मुरीद करे सुबुह खां पोइ बि जलसो करे ॾेखारे अक्सर करे जेको महबूब सुभाणे साईं ख़िताब फरमाईंदा सुबुह जी निमाज़ खां पोइ वरी माण्हू घणा ईंदा 50 न 50,000 ईंदा पर खुदा जो कसम जी आवाज़ पहिरें ते पुजंदो हो ती आख़िर ताईं वारे ते पुजंदो हुयो पोइ माण्हू चवंदा जादू आहे अब्दुल कादिर खे जादू अथसि तॾहिं थो आवाज़ पुजे अलाए छा ॻाल्हि हिकिड़ो थी बीठो त अब्दुल कादिर तूं ख़िताब थो करे जीअं पहिरियों थो ॿुधे उहे आख़िर वारो थो ॿुधे वजह कहिड़ो आहे पाण जवाब मुख़्तसर ॾिनो छा फरमायूं ख़िताब करण वारो अब्दुल कादिर बयान करण वारो अब्दुल कादिर आवाज़ पुॼाइण वारो कादिर आहे त पोइ तोखे कहिड़ो एतिराज़ आहे
कादिर चाहे 50,000 चाहे तहत सरा खां वठी अर्श मुअल्ला ताईं आवाज़ पुजाए त अल्लाह पुजाए थो सघे। हिते बि उहो ई जवाब आ त पुछा करण वारो अब्दुल कादिर आ, हुन गोश्त जे ज़र्रन मां जवाब ॼाणाइण वारो कादिर आ। पोइ कादिर चाहे गोश्त जे ज़र्रन खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾे त ॾेई थो सघे। फरमायूं जवाब ॾे उन मस्त मजज़ूब जे गोश्त जे ज़र्रन मां आवाज़ आयो। छा था चवनि उहे ज़र्रात? चवनि था त अब्दुल कादिर पुछ ॿीहर पुछ छा थो पुछे? पाण फरमायूं मूंखे तूं ॿुधाए त मां आशिक़ थियां रब जो या महबूब थियां। आवाज़ आयो अब्दुल कादिर मर्ज़ी तुंहिंजी आ, पर मशवरो ॾियां थो पियो आशिक़ थींदे पोइ हशर थींदी ईअं जीअं मुंहिंजो हशर आ। आशिक़ थींदे कफन मिलई अलाए न, आशिक़ थींदे माण्हू ईअं ढेर ते उछलाए आया आहिनि। मूंखे ॾिस न कफन पारायूं न जनाज़ो पढ़ियूं न दफ़न कयूं। ए पखी दामो जो गोश्त खाईंदा हलंदा वञनि। अब्दुल कादिर आशिक़ थींदे त हाल हीअं थींदई, पर जेकॾहिं महबूब थींदे त माण्हू हथ बि चुमंदई कदम बि चुमंदई। खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि त मौला अली पंहिंजे बचड़नि खे बचाइण करबल छो न आयो हो? मां चयो सोणा करबल इन जे करे सोणो न आयो जो ख़बर हस त इश्क जो मैदान सजायल आ। हुसैन आशिका, हुसैन इश्क जो सौदो करे छॾियो हो। तॾहिं त भिट जे सरदार फरमायो त दोस्त को हाए दादिला थो मुहब माराए। फरमाए इहो ई त रब करीम जो राज़ आ, पंहिंजे आशिकनि खे इम्तिहाननि में विझंदो आ। अब्दुल कादिर आशिक़ थींदे हाल हीअं थींदई, महबूब थींदे त माण्हू हथ बि चुमंदई कदम बि चुमंदई। कोटड़ीअ वारा तव्हां छा थींदव? ॾाढो सोलो आहे सही। इश्क़ मुस्तफ़ा में मौत बि क़बूल आहे। मां कंहिंजे फतवा कोन थो हणां, बसि ॻाल्हि ॿुधायांव थो जीलानी। तव्हां बि यारी ॿुधी आहे न सिर्फ़ु सूफ़ वारी। त साईं जे बाबे साईं खे सूफ़ मिलियो हो, बसि सूफ़ खाधऊं त वरी वापसि आया। तव्हां बि वरी यारी ॿुधी आहे उहा त मौजा महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज़ अला मकानी खे ॿुढड़ीअ जो बेड़ो तारियो। बिल्कुलु बरहक़ आहे, कोई इनकार न आहे। या वरी ॿुधी आहे त हिकिड़ो ईसाई एतराज़ करण आयो पाण मुर्दो ज़िंदा करे ॾेखारियो। पर जीलानी सरदार जी 91 साल उमिरि आहे। सॼी उमिरि पढ़ो त ख़बर पवई न, सॼी उमिरि पढ़ो त ख़बर पवे त ॼण जीलानी सरदार कीअं गुज़ारियो आहे। असां तव्हां बसि जल्दी देरी न कंदासीं, असां बि वॾा आशिक़ आहियूं। मां चयो आशिक़ हुयो त ग़ाज़ी इल्मुद्दीन हुयो, आशिक़ हुयो त मुमताज़ हुसैन कादरी हो। गाज़ी इल्मुद्दीन शहीद रहमतुल्लाह ताला अलैहि जॾहिं जनाज़ो खणी लाहौर पे आया, लाहौर जो आया त माण्हुनि जो हुजूम ॿाहिरि आयो आहे। लखनि जे तादाद में माण्हू पुॼी विया त हुकूमत सोचियो हिते माण्हू तमामु घणा आहिनि, असां कंट्रोल करे कोन सघंदासीं। पाण में सलाह कयूं न, कंहिंखे ॿुधायूं नथा, इहा ॻाल्हि ॿाहिरि ज़ाहिर कोन था कयूं। हाणे हीअं था कयूं त इल्मुद्दीन जो जिस्म खणाए था हलूं मियां वाली था हलूं, ओॾे कंहिंखे ख़बर न हूंदी। पोइ ओॾे वञी करे जनाज़ो पढ़ाए बसि पोइ लिक में दफ़न करे छॾींदासीं। अल्लाहु अकबर। आधी राति जो लाहौर मां हलिया आहिनि होॾां मियां वालीअ जे शहर में हिकिड़ो मजज़ूब मस्त रहंदो हो, जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजे ज़ुबान मां आवाज़ कोन कढियो हो। सभु को हुनखे चवंदो हो त गूंगो आहे, ज़ुबान मां आवाज़ कोन निकिरंदो हो। पर कोटड़ीअ वारो इन राति होॾां सोणे इल्मुद्दीन जो जिस्म मुबारक हलियो आहे। हेॾां ई मजज़ूब मियां वालीअ जे गिचड़ में आवाज़ पियो ॾींदो वते। छा पियो चवे? ओ मियां वालीअ वारो बख़्त वारा हो जो हुज़ूर जो आशिक़ थो अचेव।
ओ मियां वाली वारो तव्हां सुम्या पिया आहियो सुता पिया आहियो हलो ॾिसो त सही इश्क जो सरदार इल्मुद्दीन थो अचेव हलो त महबूब जो मस्तानो थो अचेव वॾा ख़ुशि नसीब आयो हर हुन घिटीअ में हर हुन घिटीअ में हर हुन घिटीअ में माण्हू उथंदा विया उथंदा विया उथंदा विया अञा सोणो इल्मुद्दीन जो जिस्म मुबारक मियां वाली कोन पहुतो आहे त सॼो मियां वाली ॿार इस्तक़बाल में बीठो आ सब ॿार बीठा आहिनि हुकूमत हैरान आ परेशान आ त छा थी वियो हे माण्हू काॾा आया माण्हुनि खे कंहिं ॿुधायो आ कंहिं चयो हो जेको मस्त सॼी ज़िंदगी गूंगो हो अॼु राति उन ऐलान कया आहिनि यार हक़ीक़त अथव इश्क जा नारा हणण सोला अथव अॼु जे दौर में आशिक ॾिसणा अथव त लाहौर जे मैदान में ॾिसो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत मुर्शिद हुसैन रहबर हुसैन असांजा वरी मफ़ाद परस्त माण्हू भले नाराज़ थियो त थियो ॻाल्हि ज़रूरु कंदुसि असांजा मफ़ाद परस्त माण्हू हो चवंदा मुंहिंजो हिन तंज़ीम सां वास्तो न आहे भले तंज़ीम सां वास्तो न हुजे छा हिन मिशन सां वास्तो न आहे छा भले तंज़ीम सां वास्तो न हुजे छा इन मिशन सां वास्तो न आहे उन्हनि आशिकनि सां वास्तो न आहे सोचे सम्झी लफ़्ज़ कढजांइ सोणा इन त क़यामत में कूफिन सां हशर थिए हा करबला में छा थियो हो करबला में जेके बीठा हुआसीं हुसैन सां हा जेके चुप हुया त पोइ उहे कहिड़ी लिस्ट में हूंदा मां तव्हां खां थो पुछां उहे कहिड़ी लिस्ट में हूंदा हिते साईं छला न को लफ़्ज़ ॻाल्हाए हर कंहिं काव लॻंदी न न मुंहिंजो त न वास्तो न आहे त मुंहिंजे पीर जो मुंहिंजो पीर न आहे न मुंहिंजो उन सां रूहानी सिलसिलो न आहे न अरे बाबा लख दफ़ा नक्शबंदी या कादरी या चिश्ती या सोहरवर्दी या सभिनी जा पीर भलारा 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 पर सभिनी जो ॾस रसूलुल्लाह जी ज़ात सभिनी जो मक़सद हुज़ूर जी ज़ात आहे अॼु असांजा माण्हू एतिरा ड्रिजणा का ॻाल्हि करण खां मिलवा ई दादा मता सुभाणे कुझु न थी पवे मता कुझु न थी पवे ओ यारो हे वक़्तु अथव रसूलुल्लाह जे ग़ुलामनि सां बीहण जो वक़्तु त ॾुखियो गुज़री वेंदो जंहिं ते हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र रहमत थियो उनखे को झुकाए सघे ई कोन थो पियो मुंहिंजो को सियासी वास्तो न आहे पर ईमानी वास्तो त आहे न ईमानी तालुक त आहे न या न आहे भले मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे वणे या न वणे जेको हक़ हूंदो मां ज़रूरु चवंदुमि यार आशिक़ थियणो सवलो न आहे इश्क थियणो इश्क जी दावा करणो ॾाढी सवली आहे हिकिड़े साहिब चयो न या रसूल अल्लाह मूंखे अव्हां सां प्यार आहे फरमायो गौर कर छा थो चवे गौर कर छा थो चवे आका प्यारा फरमायो गौर कर छा थो चवे टे दफ़ा जो दोहराए फरमायो पोइ हाणे मुसीबतुनि जे लाइ तयार थी वञ मुसीबतुनि जे लाइ तयार थी वञ ॻाल्हि वधी वेंदी अर्ज़ु पियो कयां सोणे अब्दुल कादिर जीलानीअ खे आवाज़ आयो अब्दुल कादिर आशिक़ थींदे त हीअं ॻाल्हि थींदई महबूब थींदे त हथ चुमंदई पाण हिकु दफ़ो नारो हयो अल्लाहु अकबर ॿीहर हयो अल्लाहु अकबर टीहर हयो अल्लाहु अकबर पोइ फरमायो अब्दुल कादिर आशिक़ थी ॾेखारींदो अब्दुल कादिर आशिक़ थी ॾेखारींदो उलमा लिखियो जॾहिं सोना बगदाद जे मदरसे निज़ामिया मां फारिग थिया त 25 साल हिकु साल न ॿ न टे न 25 साल सोणे बगदाद वारे सरदार मदा इन्हनि जे झंगलनि में गुज़ारिया हा माण्हू चवंदा त अब्दुल कादिर खे अलाए छा थी वियो आहे अब्दुल कादिर खे अलाए छा थी वियो आहे पाण था फरमाइनि त बुख मुंहिंजी अहिड़ी हालत करे छॾींदी हुई जो माण्हू चवंदा हा त अब्दुल कादिर गुज़ारे वियो आहे पोइ मूंखे
खणी वींदा दबा खणी वञूंसि गुस्ल उजारायूंसि कफन पारायूं जनाज़ो पढ़ायूं मुसाफ़िर राचो त सोणो बे मुल्क मां आयो हो बगदाद बे मुल्क में हुयो अल्लाह अकबर पाण था फरमाए जॾहिं मूंखे खणी करे फटे ते सुम्हारींदा हा पोइ जॾहिं गुस्ल ॾियण वारो पाणी हारींदो हो त होश ईंदो हो अल्लाह अकबर इन हाल में सोने जीलानी सरदार 25 साल गुज़ारिया ओ जॾहिं 50 साल खां उमिरि किरास थी अल्लाह अकबर बगदाद मां ॿाहिरि पे आया आवाज़ आयो अब्दुल कादिर इश्क में कामयाब वै अचो त महबूब बणाया अचो त महबूब बणाया मौला काॾे वञा फरमायो बगदाद वञ मौला एॾे न ॿिए कंहिं शहर मोकिल फरमायो न अब्दुल कादिर एॾे बगदाद मौला बगदाद मोकिले थो त पोइ मुंहिंजा 70 अर्ज़ क़बूल फरमाए पाण हिकिड़ो ॿुधायूं घटि में घटि कहिड़ो दुआ घुरियूं त या अल्लाह वञा थो पियो पर मुंहिंजा मौला मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर जेको मां अब्दुल कादिर सां प्यार करे जेसी ताईं मौत न ॾिजां जेसी ताईं हू तौबा ताइब न थी पवे अर्ज़ पियो कयां सलात महबूब ते अर्ज़ महबूब ते सलात पढ़ंदो तो रख ते ॻाल्हि खे अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह थकिया त ना हो हाँ बस 12 बजे तहां जी जान छॾींदुमि सुभान अल्लाह जो ॻाल्हि यादि आहे ख़िताब काथे पहुतो हो वो तो थी हो ना शुरू काथां कयो हा सदाम हाँ वधो आहे त उहो ॿुधाया आयुमि न ओ बगड़ छा चयो त आशिक बीठा हन यादि बि त कयो न हाजी वज़ीर यादि त कर न बाबा आश बगड़ छा चयो त वञो होॾे आशिक बीठा आहिनि जो आसमान वारा मलाइका आसमाननि मां चवनि था वाह वाह मुस्तफ़ा जा आशिक जन हुज़ूर जे करे ज़िंदगी छॾे मौत खे प्यारो कयो आहे अल्लाह अकबर बगड़ जो इहा ॻाल्हि कई त वञ हुज़ूर जो ग़ुलाम थी बगड़ खे दिलि में उन बकरार खे दिलि में ख़्याल आयो त आहे बगड़ जो कम आहे शिकार करणु हाणे हे चाहे इहो थो त मां वञा कलमो पढ़ण हे पोयों बकरनि जो कमु लाहे छॾे ईअं अकुल में ख़्याल आयुसि इहो जो ख़्याल आयुसि वरी दिलि आवाज़ ॾिनुसि त ख़बरदार ख़बरदार जंहिं सरदार जो नालो थो खणे सरदार ॾिठो त नाहे पर पकया त बगड़ गद्दारी कोन कंदो दिल आवाज़ ॾिनुसि त जंहिं हबीब जो इस्म थो खणे हे गद्दारी कोन कंदो बकरार चवण लॻुसि मां जो वञा कलमो पढ़ण पोइ मुंहिंजे बकरियुनि जो छा थींदो बगड़ पियो चवे त वञ तूं कलमो पढ़ी आ तुंहिंजूं बकरियूं मां थो संभालियां अबा चोर जो चवे वञो निमार पढ़ी आ हाजी वज़ीर साहब मां तुंहिंजी मोटरसाइकिल संभालियां तूं हाफ़िज़ यकीन कंदुसि कंदो यकीन या तव्हां कंदव साईं मोल साहब कॾहिं बि न कंदो अबा चोर आहे वरी चयो वञ तूं वञ मां तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां बगड़ तो चवे वञ मां तुंहिंजूं बकरियूं संभालियां थो पियो जे बकरियूं संभालींदे चई हा पोइ हिन जो त हे लठ वठ तूं बकरियूं संभाल मां महबूब न थी थो अचां हलो ही त वयो यकीन करे पर हाणे मां अव्हां खां थो पुछा कयां बकरी ऐं बगड़ जी पाण में लॻंदी नाहे होॾां हुजे बकरी होॾां हुजे बगड़ हुजे बि बगड़ वरी हथ में बि लठ सुभान अल्लाह था चओ होॾां बगड़ होॾां हथ में लठ अल्लाह अकबर पर बकरियूं न हेॾे चुरियूं न होॾे चुरियूं छो त पक हुयनि त ज़ामिन हुज़ूर जी ज़ात ज़ामिन रसूलुल्लाह जी ज़ात ही बकरार वयो आहे हिकु वादी किरास कई ॿी वादी किरास करे ॾिसे त हिकिड़ो मैदान आहे हेॾां बि लश्कर बीठो आहे हेॾां बि लश्कर बीठो आहे
जॾहिं लहंदो आयो जबल तां त महबूबन निहारे करे मुस्कुरायो आ। इन दिल में दिल आवाज़ ॾिनुसि त इहो ई हबीब आ जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी रहियो आ। हुज़ूर जे दरबार में आयो, या रसूल अल्लाह कलमो पढ़ायो, कलमो पढ़ायो, ॿुधाई आका पाण न आयो आहियां, बघड़ मोकिलियो आहे। मां चयो यार किन जा नसीब अहिड़ा जो बघड़ तबलीग कन त रसूल मिली पवे, वरी के अहिड़ा जो क़ुरान पढ़ी रसूल खां परे कन त पोइ उन्हनि खां त लख दफ़ा उहे बघड़ भला जन हुज़ूर जो दरवाज़ो ॾेखारियो, या रसूल अल्लाह बघड़ मोकिलियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि जो ॿुधूं पाण सहाबा खे घुरायूं मैदान जंग आहे, मैदान जंग में सहाबा के घुराए करे फरमा इहा ॻाल्हि ॿीहर ॿुधाए। उन बकरार ॿीहर ॿुधाई आ, कलमो पढ़ियो आ। हाणे कलमो जो पढ़ियो पाण फरमायूं वञ पंहिंजे बकरियुनि ॾे वापसि, वञ पंहिंजे बकरियुनि ॾे वापसि, का बि खुटल कोन हूंदई, सभु बकरियूं पूरियूं जो पूरियूं मिलंदई, सभु पूरियूं मिलंदई। ही बकरार वापसि आयो आ, बगड़ के लठ हथ में आ, उते ही वेठो आ। बकरियूं ख़ामोशी सां चरन थियूं पयूं, बकरियूं ख़ामोशी सां चरन थियूं पयूं, बकरियूं ख़ामोशी सां चरन थियूं पयूं। ही आयो बगड़ खे तो चवे महिरबानी जो तुंहिंजे करे मूंखे महबूब जी ज़ात मिली आहे। बगड़ चो पोइ साईं हाणे मूंखे इजाज़त मां वञा, लठ खणी लठ ॾेई करे बगड़ हलण लॻो न, बीहो ईअं कीअं थो वञे, ईअं कीअं थो वञे। शिफा शरीफ़ जे शाइरनि लिखो उन्हनि सभिनी बकरियुनि मां चूंडे चूंडे जेका भली बकरी ही न उहा काहे आहे, जेका भले मां भली बकरी ही उहा काहे आयो। काहे अची करे ज़िबह करे चईंसि त वठि रसूलुल्लाह जो सदको तूं बि खा, वठ हुज़ूर जो सदको तू भी खा। यारो अर्ज़ इहो पियो कयां, रब पियो फरमाए दिल भर ॾींहुं भी गवाह हुआ, रात भी गवाह हुआ, कायनात जो ज़र्रो ज़र्रो गवाह हुआ त मां तोखां नाराज़ न आहियां, मां तोखे छॾियो न आहे, मां तोसां राज़ी आहियां। यारो उहो महबूब तव्हां असांजे भाग में आयो, वो हबीब तव्हां असांजे बख़्त में आयो आहे। ऐं मुंहिंजे महबूब पाण फरमायो, फरमायो उम्मतुनि मंझां तव्हां मां मोहम्मद जे भाग में आयो, वरी नबीअनि मंझां मां मुस्तफ़ा तव्हांजे भाग में आयो आहियां, मां तव्हांजे भाग में आयो आहियां। यारो उन महबूब सां वफ़ा कजे या न कजे। मौला अली था फरमाइनि आख़िरी शख़्स मां आहियां जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ब्र अनवर मां निकितो आहियां। फरमाइनि जॾहिं ॿाहिरि निकिरां पियो दिलि आवाज़ ॾिनो त अली भला आख़िरी दफ़ो त हुज़ूर जो दीदार करे वठ, आख़िरी दफ़ो त महबूब खे ॾिसी वठ। चई अल्लाहु अकबर, कपिड़ो मुबारक हटाए महबूब जे चेहरे अनवर ते नज़र कई त लब मुबारक हलनि पिया, लब मुबारक हलनि पिया। फरमायो हेठि थी करे कन जो वेझो कयुमि त आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। यारो उहो महबूब जेको हिन दुनिया में अचे त बि असांखे यादि करे, हिन दुनिया मां ज़ाहिरी पर्दो फरमाए त बि असांखे यादि करे। ऐं महशर जे ॾींहुं महशर जे मैदान में सहारो ई रसूलुल्लाह जी ज़ात जो आहे, क़ब्र में सहारो ई हुज़ूर जी ज़ात जो आहे। हीअ ज़िंदगी ख़बर ई न पवंदी जो हीअ ज़िंदगी गुज़री वेंदी, का ख़बर न पवंदी जो ज़मीन जे मथां सुभाणे वञी ज़मीन जे अंदरि हलिया वेंदासीं। सुभाणे चवंदा काश मां कुझु मोकिलिया हा, काश मां कुझु मोकिलिया हा। अहिड़ा यार न कजांइ जेके रसूलुल्लाह जे निज़ाम खां परे कनी, अहिड़ा यार न कजांइ जेके हुज़ूर जे नामूस खां परे कनी, अहिड़ा यार न कजांइ जेके हुज़ूर जे दीन खां परे कनी। ऐं जॾहिं होॾे हलंदो न पोइ चवंदो त काश मां फिलाणे माण्हूअ खे दोस्त न कयां हा, फिलाणे माण्हूअ सां मां संगत न कयां हा, जो उन रस्तो ॿियो ॾेखारियो। यारो महबूब जो रस्तो ई सभु कुझु आहे, सभु कुझु आहे। उलमा लिखियो जॾहिं अल्लाह राज़ी थींदो आहे न तॾहिं उन बाने जी ज़ुबान ते पंहिंजे नबीअ जो ज़िक्र जारी फरमाए छॾींदो आहे। अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। आख़िर में इहा दुआ घुरो त अल्लाह ताला तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह की जी ग़ैबी मदद फरमाए। अल्लाह ताला तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह जे ज़ालिमनि हासिदनि खे नेस्तो नाबूद फरमाए। हा या तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह का हिकु पार्टी न आहे, ख़ुदा जो कसम ओ सुन्नियो वक़्तु अथव, तहरीक सां सभिनी सुन्नियुनि जी जान अथव, ख़ुदा जो कसम जान अथव। यादि रखो सुभाणे ईअं न त पोइ तव्हां असांजा बि घर बची पवंदा, लेकिन हो सैयदनि जे घरनि खां नथा मुड़नि तूं ऐं मां छा आहियूं।
हुजूर जे खानदान जे घरनि खां नथा मुड़न तूं ऐं मां चाहियूं मुंहिंजा साईं अॼु वक़्तु आहे त रसूलुल्लाह जे ग़ुलामनि सां बीहूं ग़ुलामनि सां बीहंदासीं इंशाअल्लाह बेड़ो पार थी पवंदो। अब बाबा जेकॾहिं ओॾे नथा वञी सघो हिते त हिमायत करे सघो था न भला घटि में घटि जेको कमज़ोर मां कमज़ोर ईमान आहे दिलि में बुरे खे बुरो त सम्झी सघो था न या दिलि में बि बुरो न सम्झो। इहा वरी केॾी बदबख्ती आहे जो न माण्हू उन्हनि जो साथ ॾे न उन्हनि जी तारीफ़ करे पर वरी उन्हनि जी गिला करे वरी उन्हनि मां ऐब कढे त सोना इहा अञा वधीक बदबख्ती आहे। अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला हिन मस्जिद मदरसे खे ता क़यामत शादो आबाद फरमाए। मरहुम मग़फ़ूर फ़क़ीर तारिक साईं ही जेको गुलदस्तो हिते तव्हां हिन इलाइक़े वारनि खे ॾेई आहे अल्लाह ताला हिन जी ख़ुशबू असां सॼे इलाइक़े खे मुअत्तर फरमाए। क़ाल अल्लाह व क़ाल रसूलुल्लाह जो सदाऊं बुलंद थियनि जो दम जियारे रसूलुल्लाह जी मोहब्बत में जियारे हिन मौत साम्हूं हुजे ज़ुबान ते करीम नबीअ जो कलमो हुजे अखियुनि जे साम्हूं वतहा वारो चेहरो हुजे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुस्तफ़ा